बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सबक़ 5 पढ़ंदासीं। असांजो वतन। असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैहि ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। उनमें समुंड, दरिया ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरिया पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उनमें अनाज, भाॼियूं ऐं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंड, कपिड़े, लोह, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाइरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबाद रखे। आमीन। हाणे असां इन सबक़ जा सुवाल ऐं जवाब पढ़ंदासीं। पहिरियों सुवाल आहे, असांजे वतन जो नालो छा आहे? असांजे वतन जो नालो छा आहे? इन जो जवाब थींदो, असांजे वतन जो नालो पाकिस्तान आहे। ॿियो सुवाल आहे, पाकिस्तान कंहिं ठाहियो? इन जो जवाब थींदो, पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैहि ठाहियो। पाकिस्तान में वॾे में वॾो दरिया कहिड़ो आहे? असांजे पाकिस्तान जेको मुल्क आहे उन में वॾे में वॾो दरिया कहिड़ो आहे? तमामु सवलो सुवाल आहे। हिन जो जवाब थींदो, पाकिस्तान में वॾे में वॾो दरिया सिंधु दरिया आहे। असांखे पंहिंजे वतन जे लाइ सुवाल आहे, असांखे पंहिंजे वतन लाइ छा करणु घुरिजे? इन जो जवाब आहे त असांखे पंहिंजे वतन जे लाइ उन जे ख़ुशहालीअ लाइ सख़्तु महिनत करणु घुरिजे। ॿधी को क़ाइमु करणु घुरिजे। इहे सबक़ 5 जा सुवाल ऐं जवाब। कोशिशि करे